रूस सेंट पीटर्सबर्ग जो शहर फौजी किलो कॉन्स्टेंटिन वॾे तोपखानी जी टकरनि लाइ हे किलो 13 सदी जी विचधारे तामीर कयो वियो। कले जी ॿाहिरां दात जी तख़्तनि सां महफ़ूज़ थियल आहे। लोहे हथियारनि में हुक सूरा हुक आर्टिलरी बंदूक ला ठहियल हो। ग्रेनाइट बिलक मां हिकु ॿार करे पियो। असां हेठि वञी सघूं था। धातु जी चोटी खे रंग सां ढकियल आहे, पर हथी हिकु पत्थर जो टकरो हो। धात जी हेठां रंग न कयो वियो। हुन लोहे प्लेटनि जी हालति ॾिसो। धातो खे ज़ंग न लॻंदो आहे। धातो खे तबाह न कयो वियो आहे। चोटी जो मथो जंहिं में लोह जूं प्लेटूं गॾिजनि। हेक्सागोनल बोल्ट हेडज़ मुकमल तौर ते पंहिंजी शिकल खे अधु सदी खां वधीक महफ़ूज़ कयो आहे। सूरख थियल सूरख। लोह जूं प्लेटूं शानदार हालत में आहिनि। धातो तमामु मज़बूत आहे। केतिरनि ई सालनि खां नफ़रत वारी आबहवा धातो जी ताक़त खे मुतासिर न कयो आहे। बर्फ़, मींहुं ऐं समुंड जो पाणी लोह लाइ तबाह कंदड़ आहिनि। धातु जी पटे मज़बूत ऐं पाइदार आहे। उहे धातो जूं पटियूं पत्थर जे टकरनि खे रखंदियूं आहिनि। 10 सदी ईस्वीअ में धात जी पटी पिणु ठाहे वई। गरम मौसम में उहे समुंड जी पाणी सां धोई वेंदा आहिनि। लेरनि मां एस्प्रे धातो खे मारींदो आहे, पर क़दीम धातो मोर्चा न कंदो आहे। बहरहाल कले जे अंदरि असांखे हिकु मुकमल तौर ते मुख़्तलिफ़ धातो नज़र अचे थो। तमामु ज़ंग आलूद लूह। धातो घर जे अंदरि आहे ऐं रंग सां ढकियल आहे, पर धात जी शेन खे तमामु घणो ज़ंग लॻंदो आहे। हुन ज़ंग खे ॾिसो। उथियार बंदनि लाइ जबल खोरोजुनि सां तबाह थियल ज़ंगवात खे खाए थो। मोर्चा बि रहमी सां हिन लोह खे तबाह करे थो। हिकु क़िस्म जी धातो खे रंगेन ऐं अंदरि ख़राब तौर ते ज़ंग छो लॻंदो आहे, पर हिकु ॿियो क़िस्म जो धातो नमिजी करे तबाह नाहे। ही लोह कार्बन में घटि आहे। धातो खे मरतूब सामूंडी आबहवा में ज़ंग न लॻंदो आहे, पर ही लोह तमामु नरम आहे। लोह हिकु घटि कार्बन मवाद सां ॻरे लोड बर्दाश्त न कंदो आहे। लोह हिकु आले कार्बन मवाद सां तमामु घणो मज़बूत आहे। अहिड़ी लोह मां मज़बूत अदावतूं ठाहे सघजनि थियूं, पर अहिड़ी लोह खे तमामु घणो ज़ंग लॻंदो आहे। लोह जी मुख़्तलिफ़ कीमियाई साख़्त। ही स्टेनलेस क़दीम धातो जो राज़ आहे।